अपडेट कनासी कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सां गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जी मुलाकात थी है। फैसल करीम कुंडी जी खैबर पख्तूनख्वा जी सियासी सूरत हाल ते बिलावल भुट्टो जरदारी खे ब्रीफिंग गवर्नर केपी जे वसीलन बाबत वफाक जी गैर मुनसफ़ानी रवैये खां बिलावल भुट्टो जरदारी खे आगाह कयो। गवर्नर फैसल करीम कुंडी जी केपी में अमन अमान जी सूरत हाल ते भी बिलावल भुट्टो खे ब्रीफिंग अवां खे अपडेट कयो पिया। बिलावल भुट्टो जी केपी बाबत वफाक जे रवैये अमन अमान ते APC घुराइण जी हिदायत कई वई आहे। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सां गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जी मुलाकात। अपडेट कनासी कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सां गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जी मुलाकात थी है। फैसल करीम कुंडी जी खैबर पख्तूनख्वा जी सियासी सूरत हाल ते बिलावल भुट्टो जरदारी खे ब्रीफिंग गवर्नर केपी जे वसीलन बाबत वफाक जी गैर मुनसफ़ानी रवैये खां बिलावल भुट्टो जरदारी खे आगाह कयो।